आमतौर ते असां हिनखे सोशल मीडिया ते हिकिड़े जशन तौरु ॾिसूं था। फेमिनिस्ट धुरियुनि में बि हिकिड़े जशन तौरु ॾिसूं था त हिकिड़ो मख़सूस तबिको एलिट क्लास जो निकिरे थो, औरतुनि जी आज़ादी जी ॻाल्हि करे थो। वॾा वॾा प्रोग्राम थियनि था, सेमिनार थियनि था जंहिंमें औरत जी आज़ादी जो ज़िक्र थिए थो। त सिधी सही ॻाल्हि कजे त मुंहिंजे नज़दीक त औरतुनि जो आलमी ॾियारो को जशन जो ॾींहुं कोन्हे को। हिकिड़ी लाज़वाल क़ुर्बाननि, हिकिड़ी लाज़वाल जिदोजहद जो ॾींहुं आहे जंहिंजो तसलसल असां आहियूं ऐं असांजे तसलसल खे केतिरो ज़िंदा रखूं था, केतिरी जिदत सां ज़िंदा रखूं था, इहा हिकिड़ो वॾो अहम किरदारु अदा करे थो। कानेट ॻाल्हि कई त 1908 खां न्यूयॉर्क जेको शहर हुयो उन में औरतुनि पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कई। इहो 1908 जो किरदारु न आहे औरत जो, त 1908 खां औरत जो आगाज़ कयो। औरत अगरि असां इंडस वैली सिविलाइज़ेशन खे ॾिसूं था त औरत शुरूअ खां वठी मज़ामत जे लंबरदार रही आहे। पर अगरि असां फैक्ट एंड फिगर ते ॻाल्हि रखूं था त ग़ुलामनि जी जेका बग़ावत हुई 1791 खां 1804 ताईं, हुन में औरत जो हिकिड़ो वॾे में वॾो किरदारु हुयो। न सिर्फ़ु उहा 19वीं सदीअ में जेको सरमाएदाराना इनकलाब हुयो उन में बि औरत जी जेको तज़लील थिए पई, औरत हिकिड़े घर ताईं महदूद हुई, उन्हनि खे हक़ मुकमल न पिया ॾिना वञनि। जेका वधि खां वधि अॼु जे दौर ताईं बि उजरत वरिती वञे थी, माना हिकिड़ो कमु वरितो वञे थो, उनजी उजरत उनखे नथी मिले। उन खां पोइ 1917 में सोवियत यूनियन असांजे साम्हूं आई। सोवियत यूनियन जो हिकिड़ो लाज़वाल हिकिड़ो जेको तारीख़ रही आहे, हिकिड़ो इनकलाब रहियो आहे, उन में बि औरत जो हिकिड़ो वॾे में वॾो किरदारु ॾिसणु अचे थो त औरत जंग जे ख़िलाफ़ बीठी। पहिरीं आलमी जंग में जेका रूस में एतिरी क़ैद साली थी, हिकिड़ी बेरोज़गारी वधी, बदहाली वधी, त औरत रोडनि ते निकिती। औरत नारो हयो त असांखे रोटी खपे, असांखे मानी खपे, असांखे अमन खपे। उन खां पोइ अरब स्प्रिंग, हे त असांजे हाणे जो दौरु आहे, 21वीं सदी जो दौरु आहे। अरब स्प्रिंग में जेके औरत मिस्र में, यमन में, लिबिया में सोशल मीडिया जे ज़रिए आलमी सतह ताईं पंहिंजो आवाज़ पहुचायो त औरत नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़, सियासी अणबराबरीअ जे ख़िलाफ़ मैदान में बीठल ॾिसणु अचे थी। उन खां पोइ ऑक्यूपाई वॉल स्ट्रीट, अमेरिका ऐं यूरोप में जेको हिकिड़ी जिदोजहद हली आहे, उन में बि मूवमेंट में औरत जेको घटि किरदारु असांखे ॾिसणु कोन थो मिले। असां इहा ॻाल्हि कयूं था आलमी सतह ते। आलमी सतह जे अंदरि असां वटि जेका हिकिड़ी ॻाल्हि कई वेंदी आहे हिन वक़्तु, त औरत जिस्मानी तौरु कमज़ोर आहे, औरत नथी विढ़ी सघे। तव्हां लैला ख़ालिद जो मिसाल खणो, तव्हां अशरफ देकानी जो मिसाल खणो, या मौजूदा वक़्त में 2014 में ISI जी जेका दाइश हिकिड़ी तंज़ीम आहे, मज़हबी इंतहा पसंद तंज़ीम आहे, जेका औरतुनि ते हिकिड़ा मज़हबी पाबंदियूं मड़े थी, ज़ुल्म करे थी, त उन जे ख़िलाफ़ पुरतो औरतुनि खूबानी शहर में हिकिड़ी वॾी मज़ामत कई। जॾहिं दाइश जी तंज़ीम उन्हनि जे मथां मुसलत थिए पई, उन खूबानी शहर जे मथां कब्ज़ो करे पई, त उन में केरु हुयो वधि खां वधि तइदादु? औरतुनि जो हुयो। ऐं औरतुनि पंहिंजी बहादुरीअ सां इन शइ खे साबित कयो त औरत जेका आहे जिस्मानी तौरु कमज़ोर न आहे। मज़ामत जिन्स जे बुनियाद ते न आहे ॾिठी वेंदी। मज़ामत ग़लति सही फ़र्ज़नि ताईं मौजूदु हूंदी आहे। उहो फ़र्ज़ु औरत या मर्द उहो बाद जो मसइलो आहे। इन सॼे पस मंज़र खे रखंदे वरी जॾहिं असां सिंध ते था ॻाल्हायूं, पंहिंजी तहज़ीब ते था ॻाल्हायूं, असां वटि त औरत जो हिकिड़ो अहिड़ो मुक़ाम आहे जॾहिं असां मोहन जे दड़े जी छोटराई कयूं था, उन में जेके असांखे औरतुनि जूं मूर्तियूं मिलनि थियूं, त असांखे वाज़े तौरु ख़बर पए थी त सिंधू तहज़ीब जे अंदरि ख़ुदा औरत जो तसवुरु रहियो आहे। औरत किथे असांखे संभारा जे रूप में ॾिसणु अचे थी, रक्स कंदे। हिन वक़्तु जेका असां वटि मज़हबी इंतहा पसंदी आहे, जिते असांखे ॿुधायो वञे थो त औरत जेका आहे उहा शिर जी अलामत आहे, औरत खेती आहे। इन सभिनी जे विच में अगरि असां जीअं अक्सर हिकिड़ो मिसाल ॾिनो वेंदो आहे त जन्नत में जेको नेकाली थी हुई हवा जी ऐं लाले आदम जी, त उन में शिर जी जेका अलामत सम्झो वेंदो आहे, असां वटि औरत खे सम्झो वेंदो आहे। पर अगरि असां हिन वाक़िए खे इर्तिकाई मरहले में ॾिसूं, त उन इर्तिकाई मरहले में जेकॾहिं औरत सोच वीचार न करे, हा या उन तरफ़ न सोचे, हा हिकु नई शइ जी उमेद न रखे, हा त छा इहा दुनिया तकलीफ़ थी सघे? हा, बिल्कुलु बि न थी सघे। छो त औरत खे असां वटि सिर्फ़ु हिकिड़े महदूद सर्किल में रखियो वियो आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां ऋग्वेद, गीता, रामायण या महाभारत खे पढ़ूं था, जंहिंमें असांखे महाभारत वारे दौर में तशेला राणीअ जी 20 साल हुकूमत बि ॾिसणु अचे थी। असांखे न सिर्फ़ु औरत हिकिड़ी देवीअ जे रूप में ॾिसणु अचे थी, पर हिकिड़ी ॾाढी सियाणी हुक्मरान बि ॾिसणु अचे थी। उन खां पोइ अगरि असां ब्राह्मण वारे दौर में महाराजा ॾार जी घरवारीअ खे ॾिसूं, उहा बिन कासिम जे हथां शहीद थी। उन खां पोइ सूर्य बादशाह जूं जेके
महाराजा ॾारे जूं जेके बदियूं हुयूं उन्हनि बिन क़ासिम खां पंहिंजे पीउ जो बदिलो वरितो। सुमरन जे दौर खां वेंदे समन जे दौर ताईं असांखे औरत मज़ामत जो हिकिड़ो वॾो किरदारु ॾिसणु अचे थो, ख़ासि करे पंहिंजी सिंध में। त सिंध जे अंदरि औरत हिकिड़ो ग़ुलामीअ जी ज़ंजीर खे हमेशह तोड़े ॿाहिरि निकिती आहे ऐं बुनियादी तौरु सिंध में औरत खे ग़ुलाम रखण वारो तसवर कोन आयो। उन खां पोइ असां माई बख्तावर जो किरदारु ॾिसूं था त उहा कीअं हिकिड़े दुश्मननि सां मुहादो अटकाए बीठी। ऐं हिन वक़्तु अगरि असां ॾिसूं त माई जिंदो जो किरदारु असांजे साम्हूं आहे, यानी हिकु अहिड़ी मज़ामत हुन कई जेको अॼुकल्ह हिकु आम मर्द बि नथो करे सघे। पोइ असां पंहिंजे नज़रियनि ते ॻाल्हायूं था त जे नज़रिए जे असां पुठियां हलूं था, असांजी जीएम सैद जे नज़रिए ते असां ॻाल्हायूं था ऐं असांजो नौजवान नसुल असांजो क़ौमी तबिको वॾे फ़ख़्रु सां चए थो त साईं जीएम सैद असांजो रहबर आहे, त साईं जीएम सैद जो बि हिकिड़ो वॾो मिसाल आहे त हुन पंहिंजी धीउ खे पंहिंजे सैद ख़ानदान सां हिकिड़ी बग़ावत करे दुर्शेवार जी धीउ खे लंडन ताईं मोकिलियो ऐं उनखे इहो बि चयो त औरत जी जेसी आज़ादी मुमकिन न थींदी, औरत खे मर्द जेतिरा हुक़ूक़ न मिलंदा त सिंध जी आज़ादी मुमकिन ई न आहे। त असां कीअं इन शइ खां मुंहुं मोड़े सघूं था त अॼु जी जेका औरत ग़ुलाम आहे उनजो तालुक़ु असांजी तहज़ीब सां आहे। उन खां पोइ जेकॾहिं असां पंहिंजे क़ौमी शाइर ते ॻाल्हायूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते ॻाल्हायूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेको शाइरी जो मेन मर्कज़ आहे उहा आहे ई औरत आहे। हिन दौर में अगरि असांखे चयो वेंदो आहे, अक्सर मीडिया ते हिकिड़ो असांखे इश्तिहार ॾिसणु वटां मिलंदो आहे त औरत जेका आहे उहा भॼी वई, कॾहिं असां इहो न ॿुधो त मर्द भॼी वियो। यानी औरत खे भॼी वञण जहिड़ियूं शयूं, औरत खे गैरत जे नाले में क़तल करण वारियूं शयुनि जो असां सां त को तालुक़ ई न आहे, असांजी सिंधू तहज़ीब सां त इन्हनि शयुनि जो को तालुक़ ई न आहे। त उन अंदरि भिटाई जेको आहे सुरसूणीअ में वाज़े तौरु सूणीअ खे हिकिड़ो किरदारु चए थो त हू पंहिंजे माइटनि खां ॾिनल जेको हुनजो मुड़ुसु आहे उनखे रद्द करे, ॾम खे रद्द करे मियार सां दरिया टपी करे मिलणु वञे थी। उनजे तसलसल में सुर मूमल खे तकलीफ़ करे मूमल खे हिकिड़ो अहिड़ो किरदारु ॾिए थो त उहो पंहिंजे महबूब जो इंतिख़ाबु करे थी। यानी औरत खे हुन मज़ामत बग़ावत जो हिकिड़ो अलम बरदार रखियो आहे, इश्क जो तख़लीक़कार रखियो आहे। अॼु जो शाइर औरत खे सिर्फ़ु महबूब तौरु लिखे थो त औरत ते मां मरां थो, पर शाह औरत में पाण खे ज़िम करे औरत खे ई आशिक़ लिखी छॾियो आहे। त औरत ऐं इन ॻाल्हि में हिकिड़ी शइ साइड कंदा वञूं त औरत जो लाज़मी न आहे त जेको इश्क हुजे उहो मर्द हुजे। औरत जो इश्क वतन थी सघे थो, हुनजो अज़म थी सघे थो, हूअ इन इश्क में किथे बि वञी सघे थी। तव्हां हुनखे रुॻो स्पेस ॾियो, तव्हां हुनखे स्पेस नथा ॾियो, तव्हां हुनजे विच में रुकावटूं पैदा न कयो। उन खां पोइ जॾहिं वरी असां अॼु जी हिन पंहिंजे सियासी पस मंज़र खे मद्देनज़र रखूं था त हैरत जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेके लतीफ़ प्रोग्राम थियनि था उन लतीफ़ प्रोग्रामनि में औरतुनि जी का शिरकत ई कान्हे का। औरत ते लतीफ़ ते ॻाल्हाए केरु थो, मर्द थो ॻाल्हाए। इहो हिकिड़ी माना असां सां हिकिड़ो औरतुनि सां पंहिंजे पाण सां हिकिड़ो वॾो धोखो आहे त लतीफ़ ॾे ते औरतूं अचनि ई न। औरत ते केरु ॻाल्हाए, मर्द ॻाल्हाए, सूणीअ ते केरु ॻाल्हाए, मर्द ॻाल्हाए। जॾहिं त हीरो ई जॾहिं लतीफ़ जो औरत आहे त लतीफ़ प्रोग्राम में औरत जो हुजणु त लाज़मी थिए न। उन खां पोइ अगरि जेकॾहिं असां वरी पंहिंजी क़ौमी तहरीकुनि ते ॾिसूं त असां औरत जी आज़ादीअ खे हिकिड़ी वॾी माना रखूं था त असांखे सम्झणु घुरिजे त औरत जी आज़ादी छा एसि ताईं मुमकिन आहे जेसि असांखे क़ौमी आज़ादी नथी मिले, या छा क़ौमी आज़ादी एसि ताईं मुमकिन आहे जो सिंध जी वधि खां वधि जेका आबादी आहे उहा घरनि ताईं मौजूदु हुजे। छो त जेका आज़ादी आहे उन में हिकिड़ो को मख़सूस तबिको शामिलु न हूंदो, आज़ादीअ में सभु तबिका शामिलु हूंदा आहिनि जंहिंसां इस्तेहसाल थींदो आहे। ऐं औरत त हिन निज़ाम जे अंदरि बिटे इस्तेहसाल जो शिकार आहे। असां नथा चऊं त को मर्द औरत जो दुश्मन आहे या मर्द ई औरत जी जेका ग़ुलामी आहे उनखे उन तकलीफ़ कयो आहे, औरत खे जेको क़ैद कयो आहे उहो मर्द कयो आहे। पर असां इहो सम्झूं था त इन सभिनि जे विच में जेको क़ौमी तहरीकुनि जे अंदरि नौजवान आहे, जेको सियासी नौजवान पाण खे सॾाए थो, जेको औरत जी आज़ादीअ ते ॻाल्हाए थो, छा उहो औरत जी आज़ादीअ खे एतिरो सम्झे थो? या जेके सिंध जूं क़ौमी तहरीकूं आहिनि हुन में औरत जो किरदारु अचे किथे ई कहिड़ो थो? असां हिन खां इनकार नथा कयूं त औरत जो किरदारु क़ौमी तहरीकुनि में आहे ई न, सियासत में आहे ई न, बिल्कुलु आहे। ससी सोरठ जी शक्ल में आहे, किथे हींअर तव्हां लगारियुनि जो हिकिड़ो वॾो मसइलो थियो त हुन में औरतूं अॻियां निकिरी आहियूं, पर उन सभिनि जे विच में किथे न किथे असांखे औरत जो किरदारु
अलामती तौर पर ॾिसणु अचे थो। अलामती तौर यानी फोटो सेशन ताईं, सकाफ़ती ॾेखाव ताईं। क़ौमी तहरीकुनि जे अंदरि जेकॾहिं औरत जो किरदारु नज़रियाती तौर न ईंदो त ढांचो तब्दीली न थींदो। ऐं जेकॾहिं क़ौमी तहरीकूं औरत जे हुन आज़ादीअ खे नज़रअंदाज़ कंदियूं त उते फेमिनिस्ट NGOs जहिड़ा इदारा, रियासती इदारनि जे अंदरां उभरंदड़ गैर सरकारी इदारा अची करे पंहिंजी जाइ वला ॾींदा। यानी केॾो न वॾो अलमियो आहे त असां वटि 8 मार्च ते हुकुमरान जेको तबिको आहे, जेको गिदड़नि वांगुरु औरतुनि जो बि रत पिए थो, मर्दनि जो बि रत पिए थो, ग़रीबनि जो बि रत पिए थो, उन जे फंडनि ते फेमिनिस्ट जेके आहिनि औरतूं निकिरी, फेमिनिस्ट जे हिकिड़े नाले इस्तेमालु हेठि औरतूं निकिरंदियूं, उहे आज़ादीअ जी ॻाल्हि कनि थियूं। जॾहिं त औरतुनि जो आलमी ॾियारो ई उन्हनि औरतुनि जो ॾींहुं आहे जेके महिनत कश औरतूं आहिनि, जेके घर में बि पीड़जनि थियूं। यानी असां वटि ॿार औरत कमाए या मर्द कमाए, पर घर जो कमु औरत खे करिणो आहे। ॿार पैदा करे उनखे वॾो करे उनजी हर तरबियत में हिसो उन औरत खे ॾियणो आहे। मैं उनखे चारो खाराइणु आहे, थांव धोइणा आहिनि, जेको बि कमु आहे घर जो, जेका जिस्मानी मशक़त आहे उहा औरत खे करणी आहे। ॿाहिरि खां हुनजे घर ताईं कंप्रोमाइज़ उन औरत खे करिणो आहे। त उन औरतुनि जो ज़िक्र थिए किथे थो? असांखे त किथे बि ॾिसणु कोन थो अचे। औरतुनि जूं ॻाल्हियूं उहे औरतूं कनि थियूं जंहिंजो ग़ुलामीअ सां वरी को तालुक़ु ई कोन्हे को, जेके कैफ़े में वेही सिगरेट जा कश भरणु थियूं, जेके ॿाहिरि निकिरी पोशाक पाए मर्दनि खे बि गारियूं ॾियनि थियूं। यानी इहो हिकिड़ो औरतुनि जी आज़ादीअ जे नाले ते औरत सां वॾे में वॾी दुश्मनी बि आहे। जंहिं जॻह ते असां इन सवाल ते ख़ामोश रहूं था, उते अहिड़ियूं क़ुवतूं जॻह वलारियूं थियूं जेके असांजे नुक़सान में आहिनि। उनखां अलावा जेके वरी अहिड़ा मुल्क, छो त इहे आलमी ॾियारो आहे, तमामु मुल्कनि में मल्हायो वञे थो, अहिड़ा मुल्क जेके औरतुनि सां बदतरीन सलूक जी फ़ुर्सत में कंदा, उहे बि वॾी मल्हाइनि था, वॾा सेमिनार कनि था, 1000 दफ़ा पैसा ख़र्च कंदा, पर उन बावजूदि समाज में का तब्दीली असांखे ॾिसणु नथी अचे। सिंध जे अंदरि ई अगरि असां नज़र विझूं त 2024 में 1781 केसिस औरतुनि जे तशदुद जा शिकार थींदा, जंहिंमें घरेलू तशदुद शामिल आहे, जंहिंमें जिन्सी तशदुद शामिल आहे, जंहिंमें जेके औरतूं ज़बरदस्ती उन्हनि सां रोडनि ते कई वञे थी, उहो बि तशदुद उन में शामिल आहे। त इन सभिनीनि खे मद्देनज़र रखंदे वरी उते हिकिड़ा माण्हू अचनि था जेके वरी मज़हब जे अंदरि ॻाल्हाइनि था त औरत खे मज़हब में हीअ हक़ आहे, ऐं हिकिड़ो जेको पर्दे जहिड़ो हिकिड़ो सतही हिकिड़ो इशू आहे उनखे उभारनि था, ऐं वरी मर्दनि खे सुधरण जी दावा कनि था। जॾहिं त असां सम्झूं ई नथा त मर्द असांजा दुश्मन आहे। असां सम्झूं था त मर्द अगरि जेकॾहिं ॿाहिरि हैवान जी शक्ल इख्तियार कई आहे त उनजो उहो ज़ाती फेल न आहे, उनखे इंसान खां हैवान करण में बि इन समाज जो हथु आहे। छो त जेकॾहिं औरत हिकु 70 साल जो शिकार आहे त मर्द बि 70 साल जो शिकार आहे। यानी हू उथे थो त गैरत जे नाले ते सॼो ॾींहुं पीड़िजे थो, औरत सां हुनजी इज़त कनेक्ट आहे त हू करे इर्तिका ई नथो करे सघे। यानी हुनखे इहो ॿुधायो वञे थो त औरत जेका आहे उहा तुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, हू न उन ज़िंदगीअ में ख़ुशि थी सघे थो, खिली सघे थो, न हिकिड़ी आज़ादु ज़िंदगी गुज़ारे सघे थो। हिकिड़ो सोलो मिसाल वठूं, मर्द औरत गॾु रहनि था, मर्द ॿार जो कमु करे थो, घर में औरत कमु करे थी, पर हुनखे जेको औरत खे केॾी महिल ॿाहिरि पंहिंजे ॿार खे चेकअप कराइणो आहे, हुनखे मर्द खे ई ज़लील करिणो आहे त अचे। यानी हिन सां औरत ई सिर्फ़ु ज़लील न थी थिए, मर्द बि ओतिरो ई ज़लील थिए थो। त इन में असां सम्झूं था त जेको पितरशाही निज़ाम आहे, जेको ही बदबूदार निज़ाम आहे, इन में औरत सां गॾु मर्द बि एतिरे ई इस्तेसाल जो शिकार आहे, त उन में इन्हनि ॿिन्हिनि जी क़ुवत जो अॻियां अचणु लाज़मी आहे। जेकॾहिं सियासी ऐं क़ौमी तहरीकुनि जे अंदरि औरतूं ऐं मर्द बराबरीअ जे बुनियाद ते न ईंदा त तब्दीली त कंहिं हिसाब सां मुमकिन कोन्हे का। यानी असां हींअर मीडिया जे अंदरि ॾिसूं था त तव्हां ॾिसो था त का क़ौम अगरि पसमानदगी इस्तेसाल जो शिकार हूंदी आहे त हुनजो आर्ट बि इस्तेसाल जो शिकार हूंदो आहे। मीडिया जे अंदरि असांखे ॾेखारे वञे थो त औरत जी सभ खां वॾी दुश्मन आहे। मर्द जेको आहे उहो जेको आहे माना हुनजो कंहिं घर जे कंहिं मसइलनि सां वञे नथो, पर दर हक़ीक़त मर्द जो घर जे मसइलनि सां वञे थो, हू घर जे अंदरि पीड़िजे थो। ऐं इन पितरशाही निज़ाम खे जेको परवान चाढ़े थी उहा औरत जी जेका गोद आहे, माउ आहे, उहा ई चाढ़े थी। यानी जॾहिं बि मर्द पैदा थींदो आहे त माउ हूंदी आहे जेका हुनखे चवंदी आहे त तूं मर्दी, तूं न रो। जेका हुनजी धीउ पैदा थींदी आहे हुनखे हू नज़्म ज़ब्त जो दर्स ॾींदी आहे। ऐं इन जे पुठियां रीज़न छा आहे त हूअ जॾहिं पाण हिकु गैर शादीशुदा रहे थी त हूअ पंहिंजे घर में पीउ जी हुकूमत ॾिसे थी, पंहिंजे भाउ जी हुकूमत ॾिसे थी,
उन खां पोइ वरी जॾहिं हूअ शादी करे थी त यकीनन हूअ पंहिंजे मथां मुड़ुस जी हुकूमत ॾिसे थी त हूअ कीअं चाहींदी त हूअ पाण जहिड़े हिकिड़े कमज़ोर जिन्स खे जनमु ॾिए, छो त हुनखे त कॾहिं बराबरी मिली ई कान्हे न। ऐं अगरि जेकॾहिं वरी असां हिन घर खां हटी करे उन औरतुनि जी ॻाल्हि कयूं जेके ॿाहिरि कमाइण वञनि थियूं, जॉब्स कनि थियूं, जेके असांखे बज़ाहिर ॾाढियूं आज़ादु ॾिसण ईंदियूं आहिनि, असां चवंदा आहियूं यार इहो औरतूं आज़ादु आहिनि छो त हिननि खे रोन आहे पातल, इहे फलाणी जॻह ते जॉब कनि थियूं। त इन में तव्हां कॾहिं इहा ॻाल्हि नोट कई आहे त इन सभिनी जे अंदरि जेका औरत वरी मज़ीद हिकिड़े इस्तेसाल जो शिकार थिए थी, उहो इन लाइ थिए थी त उन औरत खे वधीक मुश्किलुनि जो सामनो करिणो पए थो, छो त हुनजी क़ाबिलियत वरी हुनजे जिन्स ते थी माना हिकिड़ो डिपेंडेंट करे। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो का औरत अॻियां वेंदी आहे, औरत आहे त इहा अॻियां थी वञे, औरत आहे त इहा अॻियां थी वञे ऐं उन खां पोइ उनखे हिकिड़ो ब्यूटीअ जो हिकिड़ो कूड़ो झांसो ॾेई करे हिकिड़ो असां चवंदा आहियूं औरत ख़ूबसूरतीअ जी अलामत आहे। ख़ूबसूरती कहिड़ी? मुंहं जी ख़ूबसूरती, वारनि जी ख़ूबसूरती, चमड़ीअ जी ख़ूबसूरती, जेका हींअर दुनिया में हिकिड़ी कॉस्मेटिक्स जी हेॾी वॾियूं इंडस्ट्रीज़ ठहियूं पियूं आहिनि, जेको वधि खां वधि जेको फ़रोख़्त सामान थिए थो उहो कंहिंजे सहारे ते थो हले? इन औरत जे सहारे ते थो हले। इन ई औरत खे उहो इहो ड्रिज था ॾियनि त तुंहिंजी शादी एसि ताईं न थींदी जेसि ताईं तुंहिंजो रंग अछो न हूंदो, तुंहिंजा वार सुठा न हूंदा। इहे सभु शयूं कंहिंजूं तकलीफ़ कयल आहिनि? इहे सभु शयूं हिन समाज पिदरशाही निज़ाम जूं तकलीफ़ कयल आहिनि, जंहिंसां न कंहिं मर्द जो तालुक़ु आहे न कंहिं औरत जो तालुक़ु आहे। यानी हिन वक़्तु असां वटि जेकॾहिं असां चाहियूं था त असांजो समाज तरक़ी करे असां अॻियां वधूं त असांखे लाज़मी पंहिंजी औरतुनि खे हिकिड़ो स्पेस ॾियणो पवंदो, छो त हीअ जेका ग़ुलामीअ जो हिकिड़ो नसल दर नसल हलंदी पई अचे ग़ुलामी, इहा अचानक सां त ख़तमु कोन्ह थी। हिनखे ख़तमु करण में असां सभिनी खे अचिणो पवंदो। ऐं वॾी ॻाल्हि हिन जे समाज में इहा आहे त अगरि का औरत पाण मुराद सोसाइटीअ में निकिरे थी, मुक़ाबिलो करे थी, अॻियां बीहे थी, या उनजे पुठियां को मिसाल तौरु रखूं था मर्द बीहे थो, हुनजो भाउ बीहे थो, हुनजो महबूब बीहे थो, हुनजो घर वारो बीहे थो, त समाज उन औरत खे त ताननि जो शिकार ठाहे थो, पर हुनजे घर वारनि खे ताननि जो शिकार ठाहे थो। उनखे कहिड़ा लक़ब था मिलनि? तूं बेग़ैरती। दरअसल त गैरत ऐं बेग़ैरतीअ वारा जेको तस्वर आहे उहो बि हिन समाज जो पैदा कयल आहे, छो त इज़त हर इंसान जो जेको आहे उहो जुज़ आहे, शामिल आहे हुन में, त उहो मर्द जो बि आहे, उहो औरत जो बि आहे। यानी असांजे समाज में सिगरेट जीअं हिकिड़ी औरत पए त हुनजो किरदारु मुतासिर थींदो आहे, ऐं सिगरेट अगरि मर्द पए त हुनजो फेफड़ो मुतासिर थींदो आहे। त सोचण जी ॻाल्हि आहे त इज़त हुन वटि बि आहे, फेफड़ा हुन वटि बि आहिनि। त इहे सभु हिकिड़ी समाज जूं पैदा कयल मुद्दे ख़ार जी हिकिड़ियूं रिवायतूं आहिनि, हिकिड़ियूं सोचूं आहिनि, जेके असांखे ख़तमु करिणो पवंदो। ऐं जन नज़रियनि सां असां जुड़ियल आहियूं, जन तहज़ीबुनि सां असां जुड़ियल आहियूं, उन तहज़ीबुनि जे तसलसल खे असांखे वधीक जिदत सां अॻियां खणी अचिणो पवंदो, छो त हिन वक़्तु असां बेशक सिंधी क़ौम जे पाण खे हिकिड़ो बाशऊर सम्झूं था, त असांखे पंहिंजे माज़ीअ मां सिखणो पवंदो, असांखे हुन माज़ीअ खे सम्झणो पवंदो, छो त असांखे अहिड़े माज़ीअ सां तालुक़ु नथा रखूं त जेको ग़ुलाम औरतुनि वारी तहज़ीब खे खणी आयो हुजे ऐं हींअर हुन में का तब्दीली आई हुजे। न, असां हिकिड़ी बाइख्तियार औरतुनि वारी तहज़ीब सां तालुक़ु रखूं था, संभार जे रक़्स करण वारी तहज़ीब सां तालुक़ु रखूं था, त हिन वक़्तु अगरि जेकॾहिं मज़हबी ताबसतीअ जे नाले ते औरत जो इस्तेसाल थिए थो त असां हिन शइ खे वाज़िह तौरु जवाबु ॾेई सघूं था त असां हिकिड़ी अहिड़ी तहज़ीब सां तालुक़ु रखूं था जिते औरत माज़ीअ में ग़ुलाम रही ई नाहे। हीअ हिन निज़ाम जी पैदा करदा हिकिड़ो पिदरशाही निज़ाम आहे, जेको असां औरत जो सिल्फ़ी इस्तेसाल बि करे थो, तबक़ाती इस्तेसाल बि करे थो, क़ौमी इस्तेसाल बि करे थो। औरत जी आज़ादी खां सवाइ न असांजी क़ौमी आज़ादी मुमकिन आहे, न वरी क़ौमी आज़ादीअ खां सवाइ औरतुनि जी आज़ादी मुमकिन आहे। इन जे लाइ इन ॿिन्हिनि खे गॾु खणी असांखे आज़ादीअ जे